वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद रवानो थी वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थींदो। मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी जुलूस जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद रवानो थी वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थींदो। मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी जुलूस जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो। तव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद रवानो थी वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थींदो। मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी जुलूस जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद रवानो थियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थींदो। मुराद अली शाह हैदराबाद में मरकज़ी जुलूस जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो। तव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद रवानो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। मुहर्रम उल हराम के हवाले से अमन अमान की सूरत हाल जो जायज़ो वठण लाइ सिंध जो वॾो वज़ीर सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि दौरे जे लाइ रवानो थियो आहे। पहिरियों वॾो वज़ीर कुछ देर पहिरियां हैदराबाद पहुची रहियो आहे। हेली वसीले सिंध जो वॾो वज़ीर कराची मां रवानो थियो आहे ऐं IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमून समेत ॿिया लाॻापियल ऑफिसर सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु आहिनि। हैदराबाद में जेको मरकज़ी जुलूस निकिरंदो उन में सिंध जो वॾो वज़ीर शरीक थींदो। सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो। इम्कान आहे त सिंध जो वॾो वज़ीर अॼु पंहिंजे हेलीकॉप्टर वसीले सिंध जे ॿियनि ज़िलनि में बेग पहुचे ऐं उते जेको जुलूस निकिरनि था ऐं आज़ादारी थिए पई अॼु यौम आशूर जे हवाले सां उन में सिक्योरिटी जो जाइज़ो वठे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।